दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजे अचण वारे एपिसोडनि में छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी तव्हांखे क्लियर करे ॿुधाईंदासीं नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक करे छॾींदा ऐं बेल आइकन खे बि हाल ते करे छॾींदा। हलूं था अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो सीरियल जेको नओं नमूनो नओं एक्टर नओं करेक्टर ज़ाहिर थियो आहे सिन्हा खे बचाइण जे चकर में मां अॻे तव्हांखे ॿुधाईंदो आयो त कुझु करेक्टर नवां ज़ाहिर थींदा। हाणे इहे आख़िरी मरले में इहो आयो आहे करेक्टर, ॾिसूं इहे 8-10 किस्तनि ताईं छा थो करे सघे। पर हली इहो आहे त कुझु ड्रामो मज़ो कंदो। जीअं इहो हबीब पंवर जेको आयो आहे आख़िरी किस्तनि में, ऐं ड्रामो हाणे जेको आहे इहे किस्ता रहियल आहिनि इहे पूरियूं करण जे लाइ इन्हनि खे विच में एड कयो वियो आहे ऐं कुझु अॻिते छिके करे ड्रामे खे वधाइण जे लाइ ड्रामो हाणे जेको आहे न ॾिसूं हसीना बेगम खे ही कीअं थो बचाए। बहरहाल ड्रामो अॻिते जेको किस्तूं अचण वारियूं आहिनि इन्हनि में इहे छिक ताण चाकर खानसानी सीरियल वारनि जी जेको आयो आहे इन जी हलंदी। अहिड़े हिसाब सां वीडियो दोस्तों रुॻो पंहिंजे पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे।